नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिलबर आयो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो आलमन को बुधो तो साईं जन जो मस्जिद में आता अबू बकर सिद्दीक के लिखो तो तिलावत पे कही हो लिया हजरत उमर सिंह डाढिया उमर डाढिया तो पढ़ी जैसे सुतलन के सुजाग तो कया गाफलन के सुजाग तो कया अबू बकर हो लिया पे पढ़ी जैसे जे पढ़ा तो जिक्र कया तो वो बुधे तो हर कहीं पांजो तबीयत होना हां करे करे असा नात खाना उठी पियो वारो करिया के भाई अथ वारो नटोडा माखे नथा करणा मां ये कंदो अल्लाह कंदो त मजमे मो पाण ही सुभान अल्लाह जा हुकरा थी वेंदा मां चमदो नया पर मुखे यकीन आ जडे उहा दिल सां गाल आई तो बेइख्तियार मोमिन को सुभान अल्लाह ते बुत भोर थी प्याके मुहम्मद पाक जायो वा नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिलबर आयो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो पाड़ कुफुर जी पट जीवे जुल्म जी ऊंदहे मिट जीवे पाड़ कुफुर जी पट जीवे जुल्म जी ऊंदहे मिट जीवे जायो पैगंबर ईद थी वे जायो पैगंबर ईद थी वे खुशियुन जो तो सायो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिलबर आयो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो सोहण मुहम्मद एडो आहे चोॾीअ जो चंड कुछ भी नाहे सोहण मुहम्मद एडो आहे चोॾीअ जो चंड कुछ भी नाहे मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां परवर पाण बणायो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिलबर आयो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो इमामुल अंबिया साईं जो नालो मुबारक खुसूसन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो लफ़्ज़ अचे त उम्मतीअ जे मथां लाज़िमात मुस्तफ़ा ते सलात पढ़े न पढ़ंदो गुनाहगार थींदो न पढ़ंदो त गुनाहगार थींदो बाक़ी असां जेके चवण वारा पढ़ण वारा तकरीर वाज़ वारा बार बार लफ़्ज़ अचे थो ॻाल्हाइण में उन्हनि जे लाइ हुकुमात पोइ बि तव्हां जेॾी महिल मुस्तफ़ा साईं जो नालो मुबारक अचे तव्हांजे ज़हन ऐं दिलि में फौरन सलात जो तसवुर अची वञे तंहिंजे करे इहो लाज़िमात मुस्तफ़ा जे मथां ज़रूर सलात पढ़ंदा कयो ते बुत भोर थी प्याके मुहम्मद पाक जायो नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिलबर आयो आब तभोर थी प्याके मुहम्मद पाक जायो सोहण मुहम्मद एडो आहे चोॾीअ जो चंड कुछ भी नाहे
मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां परवर पाण बणायो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ नूर संदा चमकाट वया थी नूर संदा चमकाट वया थी दुनिया में दिलबर आयो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ अहिड़ो न कंहिंखे शान मिलियो आ जहिड़ो नबीअ खे मान मिलियो आ अहिड़ो न कंहिंखे शान मिलियो आ जहिड़ो नबीअ खे मान मिलियो आ पाक नबीअ खे अल्लाह साईं पाक नबीअ खे अल्लाह साईं फर्श कारश घुरायो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ उठड़ीअ ते जो स्वार नबी थियो उठड़ी उनखे बख़्त लगी वियो उठड़ीअ ते जो स्वार नबी थियो उठड़ी उनखे बख़्त लगी वियो भागन वारी अमड़ हलीमा भागन वारी अमड़ हलीमा जंहिं त नबीअ खे निपायो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ नूर संदा चमकाट वया थी नूर संदा चमकाट वया थी दुनिया में दिलबर आयो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ उलरो हफीज़ा खादिमुन जो शान लिखे थो हरदम तंहिंजो उलरो हफीज़ा खादिमुन जो शान लिखे थो हरदम तंहिंजो बाज खुदा कई खास असां ते बाज खुदा कई खास असां ते खास फज़ल फरमायो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ नूर संदा चमकाट वया थी नूर संदा चमकाट वया थी दुनिया में दिलबर आयो आ बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो अॼुकल्ह हुकूमत जे ख़िलाफ़ सभु पार्टियूं गॾियूं बीठियूं जंहिंमें असांजो मर्द कलंदर मर्द मुजाहिद वक़्त जो वली कामिल हज़रत मौलाना फज़लुर रहमान अल्लाह ताला हुन जो उम्र में बरकत फरमाए अल्लाह ताला हुन जी हिफ़ाज़त फरमाए मां दोस्तन खे चवां थो काथे को अहिड़ो आमिल सुझेव तो वो मौलाना के बर्ज़ कंदासीं नवाज़ शरीफ को करोड़ रुपया वठी ॾींदासीं जेको इमरान जो बोतो ठाहे ख़त्म करे अब मां ये चैलेंज थो कयां वो अहिड़ो आमिल सुझेव जेको बोतो ठाहे उन खे मौलाना खे अर्ज़ कंदासीं त इमरान खान खे चवंदो हिनखे चवंदो नवाज़ शरीफ खे झेड़े झगड़े जी ज़रूरत कान्हे इमरान खान जो बोतो ठाहे करे इन खे ॻारे छॾियो अबा तव्हां सभिनी खे चवां थो कोई अहिड़ो सुझेव त ईअं करियो बाक़ी 1000 रुपए थे वो करोड़ रुपया 1000 रुपए ते मिले ताई असांजे अकीदन सां रांद अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सला समझता फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार वादखिलना जन्नत माल अबरार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़्वना या गफ़ूर फ़अफ़्वना या गफ़ूर फ़अफ़्वना या गफ़ूर या इलाहुल आलमीन असां सभिनी जी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमा या अल्लाह सां जेके कर्ज़दार आहिनि उनखे कर्ज़ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह सां जेके मरीज़ आहिनि उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा या अल्लाह सां जेके मोहताज आहिनि उन्हनि जे मोहताजी खे दूर फरमा या अल्लाह सां बे औलाद जेके आहिनि उन्हनि खे
नेक ऐं सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमा। या अल्लाह असांजे घरनि जो इस्लाह फरमा। या अल्लाह असांजे औरतुनि जो इस्लाह फरमा। असांजे वॾड़नि नंढड़नि मर्दनि औरतुनि जो इस्लाह फरमा। रब मिठा जहिड़ा आहियूं तुंहिंजा बाना तुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जा उम्मती आहियूं। उन महबूब जे सदके असां सभिनी जे हाल ते रहम फरमा। असांजे ऐबनि ॾे ननिहार पंहिंजे रहमत ॾे ननिहार पंहिंजी रहमत ॾे ॾिस। मुंहिंजा मिठा रब असां सभिनी जे हाल ते रहम फरमा। अल्लाह असां सभिनी जी बख़्शिश फरमा। या अल्लाह असां सभिनी जी बख़्शिश फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करण फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करण फरमा। या अल्लाह हरमैन शरीफ़नि जे दरवाज़नि खे उम्मत मुहम्मदीअ जे लाइ खोले छॾ। रब मिठा ॾाढो अरमान ऐं ॾुख थींदो आहे जॾहिं उन्हो को ॾुख वारी ॻाल्हि पहुचंदी आहे। मिठा रब बैतुल्लाह जी अॻ में बैतुल्लाह जी रौनक बहाल हुई उअं ई मुंहिंजा रब से असां सभिनी मोमिननि खे नसीब फरमा। रोज़े अतहर जी उहा रौनक जेके अॻ में मोमिन मुस्लमान वञी हासिल कंदा हुआ सभिनी खे तौफ़ीक़ वरी बि उअं ई ॾे त रोज़े अतहर जी बार बार ज़ियारतूं नसीब थियनि। रब इग़फिर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह।